आका का मिलाद आया, चारों तरफ नूर छाया। आका का मिलाद आया, खुशियों का पैगाम लाया। आका का मिलाद आया, खुशियों का पैगाम लाया। आका का मिलाद। जी नाज़रीन, पूरे आलम इस्लाम जी हाँ दाद लिगर में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। साजना ॾोह ॻोठ अब्दुल पिताफ़ी ऐं ॿियनि हंधनि खां रैलियूं दाद लिगर जे मिलाद चौक ते पहुतियूं, जिते अॻुवाननि आशिकान रसूल सल्लम जे मथां गुल निछावर कया। दाद लिगरी शहर मरहबा या रसूल जे नारनि सां गूंजी पियो। उन मौक़े ते अॻुवाननि कुल नबियनि ऐं सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे चयो त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे दुनिया ते इंसान ज़ात जी हिदायत ऐं रहबरी वास्ते मोकिलियो ऐं पाण रहमत लिल आलमीन बणिजी भटकियल भुलियल इंसान जी अहिड़ी त रहबरी कयूं जंहिंजो मिसाल ई नथो मिले। संदसि बेमिसाल सीरत तैयबा खां इस्लाम जा दुश्मन बि इनकारी करे न सघिया। अॻुवान चयो त मिलाद जूं महफ़िलूं पंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुहबत ऐं अक़ीदत जो इज़हार आहिनि। हिननि महफ़िलनि में शरीक माण्हू अल्लाह जी रहमत ऐं नबी करीम जी शफ़ाअत जा हक़दार आहिनि। हज़ूर पाक जन जी आमद सां दुनिया मां जहालत ज़ुल्म जो ख़ात्मो आयो ऐं अमन मोहब्बत प्यार इल्म जा ॾीआ रोशन थिया। जन जी शमा ता क़यामत जारी ऐं सारी रहंदी, छाकाणि त पाण बिना कंहिं फ़र्क़ जी जामिया इंसानियत सां मोहब्बत अख़ुवत बराबरी जो दर्स ॾिनो। पर अफ़सोस आहे जो उन तालीम खे असां विसारे वेठा आहियूं, जंहिं करे अॼु आलम इस्लाम मुंझारे जो शिकार आहे। अॻुवाननि चयो त ख़ुदा जो ज़िक्र हज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते दरूद शरीफ़ कसरत सां पढ़ंदा रहो, जंहिंसां इस्लाम जी तालीमात ते अमल पैरा थियण सां दुनिया तोड़े जी हक़ीक़ी ख़ुशियुनि खे हासिलु करे सघिजे थो। उन्हनि चयो त पूरे आलम इस्लाम रोशन थी जॾहिं कुल नबी सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी। ही जग जहान बि सोने जे अचण सां रोशन थियो। असांजी रैली अमन जी रैली आहे। असां आलम इस्लाम खे इहो पैगाम ॾियूं त 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं असां लाइ ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। उन ॾींहं ते असीं पंहिंजे घरनि में चरगा कयूं, रंग बिरंगी झंडियूं हणी पंहिंजे आका दो जहान सां मुहबत जो इज़हार कयूं। उन्हनि चयो त हिन वक़्तु पाकिस्तान ॾुखे मरहले मां गुज़रे पियो। सरकार जी मिलाद जे सदके अल्लाह साईं असांजे मुल्क खे ख़ुशहाल बणाईंदो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया हुआ। आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई, रैलियूं ॾेर की रवानियूं थियूं। मोहम्मद अली पिताफ़ी, कोशिश डिजिटल न्यूज़ दाद।